आकाश अंसारी के कत्ल केस के हवाले से हैदराबाद की अदालत डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस में फरियादी ऐं शाहिदनि जा बयान कलमबंद करे छॾिया आहिनि। फरियादी जान मोहम्मद अंसारी जो ट्रायल कोर्ट में बयान कलमबंद कयो वियो। फर्स्ट एडिशनल सेशन जज की अदालत में जवाबदार शाह लतीफ़ के भी पेश कयो वियो। डॉक्टर आकाश अंसारी की घरवारी ऐं जवाबदार जी वेगी अमड़ हलीमा भी अदालत में पहुंची वयूं। ये अहम खबर है जेका असां शेयर कर रहा आहियूं त हैदराबाद की अदालत डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस में फरियादी ऐं शाहिदनि जा बयान कलमबंद करे छॾिया आहिनि। फरियादी जान मोहम्मद अंसारी जो ट्रायल कोर्ट में बयान कलमबंद कयो वियो। फर्स्ट एडिशनल सेशन जज की अदालत में जवाबदार शाह लतीफ़ के भी पेश कयो वियो। डॉक्टर आकाश अंसारी की घरवारी ऐं जवाबदार जी वेगी अमड़ हलीमा भी अदालत में पहुंची वयूं। अहम खबर का वाक़िया आगाह कर रहे हैं तो हैदराबाद की अदालत डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस में फरियादी ऐं शाहिदनि जा बयान कलमबंद करे छॾिया। फरियादी जान मोहम्मद अंसारी जो ट्रायल कोर्ट में बयान कलमबंद कयो वियो। फर्स्ट एडिशनल सेशन जज की अदालत में जवाबदार शाह लतीफ़ के पेश कयो वियो। डॉक्टर आकाश अंसारी जी घरवारी ऐं जवाबदार जी वेगी अमड़ हलीमा भी अदालत में पहुंची वयूं। हैदराबाद की अदालत डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस में फरियादी ऐं शाहिदनि जा बयान कलमबंद करे छॾिया। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद है हैदराबाद का सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ ज़फ़र अकड़ो। जी ज़फ़र, हैदराबाद की अदालत डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस के हवाले से बयान कलमबंद करे छॾिया आहिनि, बाबति आगाह कजो। जी ज़फ़र, हैदराबाद की अदालत डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस में फरियादी ऐं शाहिदनि जा बयान कलमबंद करे छॾिया आहिनि, वधीक तफ़सील हिन वटि आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद की अदालत में मॉडल ट्रायल कोर्ट है हैदराबाद की, उनमें जो आहे सो डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस में जेके फरियादी आहिनि ऐं शाहिद उन्हनि जा बयान जेको आहे सो जारी आहिनि। अदालत में जेको सभ खां पहिरियां फरियादीअ जो जेको हुयो उन खां बयान वरितो वियो आहे। तंहिं बाद जेको आहे सो जेके शाहिद आहिनि उन्हनि में तक़रीबन 4 शाहिद आहिनि। हाणे 2 शाहिदनि जा बयान जेको आहे सो वरिता विया आहिनि, बाक़ी अञा ॿ शाहिद रहियल आहिनि। हीउ जेको मॉडल ट्रायल कोर्ट हैदराबाद आहे इहो डॉक्टर आकाश अंसारी जो आख़िरी तारीख़ 4 रखी आहे। 4 तारीख़ ताईं समूरनि बयाननि खे जेको आहे सो रिकॉर्ड कयो वेंदो। हुन में फरियादी, शाहिद, जवाबदार ऐं जेके वकील आहिनि उन्हनि जा बयान कलमबंद करण खां पोइ 4 तारीख़ ताईं इहो मामिलो निपटायो वेंदो। हिन वक़्तु जीअं ई सुबुह जो सवेर कोर्ट में जेको आहे सो मॉडल ट्रायल कोर्ट में फरियादी ऐं शाहिदनि जा बयान शुरू थिया आहिनि, जिते सिविल सोसाइटी ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻुवान बि पहुतल आहिनि। डॉक्टर नियाज़ कालानी आहे, पुनल छारियो आहे, अरबाब एहसान ऐं ॿिया मुख़्तलिफ़ वकीलनि जो हिकिड़ो वॾो ग्रुप आहे। उहे बि हिते जेको आहे सो डॉक्टर आकाश अंसारी जे हवाले सां हुते अदालत में पहुतल आहिनि। हिननि जो चवणु आहे त खेनि यकीन आहे त अदालत इंसाफ़ कंदी डॉक्टर आकाश अंसारी जे कत्ल केस में। उनखां अलावा मां तव्हांखे इहो ॿुधायां त वकील अदालत में जेको आहे सो जवाबदार जी माउ ऐं डॉक्टर आकाश जी घरवारी बि हुते पहुतल आहे, जेका पंहिंजे पुट खे बचाइण लाइ पहुती आहे। उन पंहिंजा हुते वकील बीहारिया आहिनि, जेके बयान ॾींदड़ जेके फरियादी आहिनि या शाहिद आहिनि उन्हनि खां क्रॉस क्वेश्चनिंग करे रहिया आहिनि। जी ठीक है ज़फ़र, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।